ऑस्ट्रेलिया में दहशतगर्दी कंदड़ साजिद अकरम भारतीय शहरी निकितो, भारतीय पुलिस वञी वरितो। ऑस्ट्रेलवी अख़बार ऐं बरतानवी न्यूज़ एजेंसी जी रिपोर्ट मूजिबि भारतीय पुलिस ॿुधायो साजिद अकरम 1998 खां पोइ 4 भेरा ऑस्ट्रेलिया खां भारत आयो। फिलिपाइन हुकूमत बि भारतीय पासपोर्ट ते नवंबर में सज्जाद अकरम जे फिलिपाइन अचण जी तस्दीक करे छॾी। ऑस्ट्रेलवी मीडिया मूजिबि हमलियावर पीउ पुटु फिलिपाइन वञी फ़ौजी तर्ज़ जी सिख्या वरिती। फिलिपाइन इख़्तियारनि चयो आहे त साजिद अकरम भारतीय शहरी जी हैसियत सां पुटु नवीद अकरम सां गॾु 1 नवंबर ते फिलिपाइन पहुतो। ॿई पीउ पुटु 28 नवंबर ते फिलिपाइन खां वापसि हलिया विया। सिडनी जे समुंड किनारे यहूदियुनि जी तक़रीब दौरान फायरिंग जे नतीजे में नीगर समेत 15 ॼणा मारिजी विया हुआ। सिडनी जे समुंड किनारे दहशतगर्दी जे वाक़े में मुलविस पीउ पुटु कीअं कार्रवाई कई, पुलिस जी जांच ऐं अखियुनि ॾिठनि शाहिदनि जे बयान सां नवां तफ़सील साम्हूं अची विया। पुलिस मूजिबि हमलियावर पीउ पुटु घर भातियुनि खे बि मनसूबे खां अणॼाण रखियो। ॿिन्ही कार्रवाई करण खां अॻु 20 किलोमीटर परे घर मसवाड़ ते वरितो ऐं माउ खे फिशिंग ट्रिप ते वञण जो ॿुधायो। हमलियावरनि बुनाई बीच ताईं वञण लाइ पंहिंजी गाॾी इस्तेमालु कई, जेका जून महीने में हमलियावर जे घर आॾो ॾिठी वई हुई। पुलिस मूजिबि हथियाबंद पीउ पुटु हमले लाइ फुट ब्रिज जी चूंड कई ऐं कार्रवाई शुरू करे ॾिनी। वफ़ाक़ी सरकार 11 NFC अवॉर्ड लाइ 8 कमेटीज़ जोड़े वरितियूं। नाणे जो वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब विच जोगी पुल बाबति वर्किंग ग्रुप जी सरबराही कंदो। सूबनि जे नाणे वज़ीरनि खे बि धार वर्किंग ग्रुप जी सरबराही ॾिनी वई। समूरा वर्किंग ग्रुप मैंडेट में आयल मामलनि ते सिफ़ारिशूं तयारु कंदा। मालियाती अवॉर्ड बाबति ॿियो इजलास जनवरी जे विच वारे अरसे में थियण जा इम्कान। इस्लामाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर सुहेल आफरीदी खे इश्तिहारी करार ॾियण जी कार्रवाई शुरू करे छॾी। अदालत पारां हर तलब करण बावजूद पेश न थियण ते सूबाई वज़ीर मीना आफरीदी ऐं शफ़ीउल्लाह खे बि इश्तिहारी करार ॾियण जी कार्रवाई। सुहेल आफरीदी समेत ॿियनि PTI अॻवाननि ख़िलाफ़ 26 नवंबर ते एहतजाज दौरान हंगामनि जो केस रमना थाणे ते दाख़िल थियो हो। इस्लामाबाद हाई कोर्ट जाली डिग्री केस में जस्टिस तारिक महमूद जहांगीरी जा एतराज़ रद्द करे छॾिया। जस्टिस तारिक महमूद जहांगीरी ख़िलाफ़ डिग्री केस जो लिखत वारो हुकुमनामो जारी। जस्टिस तारिक महमूद जहांगीरी जो सिंगल बदिरां डिविजनल बेंच वारो एतराज़ रद्द कयो वियो। जारी कयल हुकुमनामे मूजिबि मामले जी हसासियत खे नज़र में रखंदे इंतज़ामी इख्तियारनि तहत 2 रुकनी बेंच जोड़ी वई। जस्टिस जहांगीरी जो चीफ जस्टिस बाबति तासुब वारे एतराज़ जो को कानूनी जवाज़ न आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट पारां जस्टिस जहांगीरी खे दरख़्वास्त रिकॉर्ड फ़राहम करण जो हुकुम। सिंध पंजाब सरहदी दंग कमू शहीद वटि मुसाफ़िर बस मां अगवा थियल वधीक 3 ॼणा बाज़ियाब। पुलिस पारां हेर ताईं 13 मुसाफ़िरनि खे बाज़ियाब कराइण जी दावा। हथियाबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल 5 मुसाफ़िरनि मां हिकु करीम बख़्श बुलेदी दम ॾेई छॾियो। वारिस लाश बलोचिस्तान खणाए विया। धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान कमंद जे फसल मां हिकु लाश हथ। पुलिस मूजिबि हिकु मुसाफ़िर वारदात दौरान दिलि जो दौरो पवण सबबि फौत थियो हो। गुज़िरियल राति धाड़ेलनि सादिकाबाद खां कोयटा वेंदड़ मुसाफ़िर बस खे कमू शहीद वटि रोकियो हो। हथियाबंदनि मुसाफ़िरनि खे यग़माल बणाइण बैदि 17 मुसाफ़िरनि खे अगवा कयो। ज़रियनि मूजिबि रहियल 4 मुग़विन जी बाज़ियाबी लाइ पुलिस ऐं रेंजर्स जो गॾियल ऑपरेशन जारी। लाड़काणो शहर जे लोहर कॉलोनी में गैस सिलेंडर धमाके सां फाटण जे नतीजे में औरत समेत 2 ॼणा फौत। हिकु घर में रखियल गैस सिलेंडर फाटण सबबि भर वारे घर खे बि नुक़सानु पहुतो। ॿारनि समेत 15 ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। 4 ॿारनि खे गणती जोगी हालत में कराची नियो वियो। फौतनि में यास्मीन मुग़ेरी ऐं 5 सालनि जो ग़ुलाम मुस्तफ़ा मुग़ेरी शामिल। सिंध हाई कोर्ट हैदराबाद पुलिस में साल 2012 दौरान भर्ती कयल जूनियर क्लर्क्स खां ॿीहर वरितल इम्तिहाननि जा नतीजा रोके छॾिया। जस्टिस अदनान करीम मेमन ऐं रियाज़त अली सहर ते बदल 15 खां वधीक उम्मीदवारनि जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। दरख़्वास्त गुज़ारनि जे वकीलनि चयो त 2010 खां 2014 ताईं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते खेनि जूनियर क्लर्क तौरु भर्ती कयो वियो। 15 साल गुज़रण खां पोइ चयो वियो तव्हां में अहलियत न आहे, उन करे ॿीहर इम्तिहान वरितो वेंदो। 139 उम्मीदवारनि खां साॻिए उहिदे लाइ ॿीहर इम्तिहान वरितो वियो। इम्तिहानी नतीजनि में खेनि फेल ॼाणायो वियो आहे। अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण बैदि इम्तिहानी नतीजनि ते 13 जनवरी ताईं स्टे ऑर्डर जारी करे छॾियो। सजावल में खुलियल कचहरी दौरान तशद्दुद जो शिकार पीरसन ऐं जवाबदारनि मिठा। पीरसन रजब मेमन बिलावल हाउस कराची आॾो बुख हड़ताल जो ऐलान बि वापसि वठी छॾियो। पीरसन रजब मेमन चयो आहे त हुन पंहिंजी ज़मीन विकिणी छॾी आहे। हाणे संदसि कंहिं सां बि दुश्मनी न आहे। ज़िले काउंसिल चेयरमैन दानिश मलकानी कुटुंब समेत ख़ुशि हुजे, मूंखे माफ़ करे छॾियो। ॿिए पासे ज़रियनि जो चवणु आहे त सिंध सरकार जे नुमाइंदनि DC ऐं SP सजावल पीरसन खे परचाइण जी कोशिशि कई हुई। पीरसन खे सूबाई वज़ीर शाहीना शेर अली जी खुलियल कचहरी दौरान तशद्दुद जो निशानो बणायो वियो हो। टनो मोहम्मद खान में करीमाबाद कॉलोनी जे रहवासियुनि पारां ड्रेनेज लाइन न लॻण ते पोलियो मुहिम जो बाइकॉट। पोलियो टीम खे इलाइक़े में अचण खां रोकण ते पुलिस ऐं रहवासियुनि में चकरियूं।
मछरियल माण्हुनि जो पुलिस मोबाइल ते पथरा, अहलकारनि पारां लठबाज़ी ऐं मुज़ाहिरीन खे गिरफ़्तार करण जी कोशिश। रहवासियुनि जो चवणु आहे त केतिरा ई महीना गुज़रण बावजूदि कॉलोनी में ड्रेनेज लाइन न लॻाई वई आहे। पोलियो मुहिम जो बाइकआउट करण ते पुलिस बि असांखे तशदुद जो निशानो बणायो। रहवासियुनि पारां ड्रेनेज लाइन लॻण ताईं पोलियो मुहिम जो बाइकआउट जारी रखण जो ऐलान। ॿिए पासे पुलिस 5 औरतुनि समेत 10 ॻोठाणनि ख़िलाफ़ ड्यूटी अटका जा 2 धारदार केस दाख़िल करे छॾिया। बी सेक्शन थाणे जी पुलिस चयो त शरपसंदनि पोलियो टीम ते हमिलो करे अहलकारनि मथां तशदुद कयो। उन करे पोलियो टीम ते हमले ऐं अहलकारनि खे मारकुट जा धारदार केस दाख़िल कया विया। सिंध पुलिस जे ऑफिसर जूं सीनियरिटी बाबति दाख़िल कयल अपीलूं रद्द। सिंध सर्विस ट्रिब्यूनल जो फ़ैसिलो बरक़रार। सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्तुनि ते ॿुधणी जस्टिस मोहम्मद अली मज़हर जी सरबराही में 3 रुकनी बेंच फ़ैसिलो ॿुधाईंदे सिंध पुलिस जे ऑफिसर जूं सीनियरिटी बाबति दाख़िल कयल अपीलूं रद्द करे छॾियूं। सुप्रीम कोर्ट पारां सिंध सर्विस ट्रिब्यूनल जे फ़ैसिले खे बरक़रार रखियो वियो। सिंध काबीना जो इजलास। वॾे वज़ीर मुराद अली शाह ट्रांसपोर्ट लाइ बसूं ख़रीद करण जी मद में रक़म जारी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। अवामी आगाही लाइ दस्तावेज़ी फ़िल्मूं ठाहिण लाइ 1 अरब रुपयनि जी मंज़ूरी। रांदियुनि जे लाइ बि रक़म मंज़ूर कई वई। मलीर वाटर सप्लाई स्कीम, इस्लाम कोट में यतीम खानो ठाहिण समेत ॿियनि मनसूबनि जे लाइ बि रक़म जी मंज़ूरी। पेशावर आर्मी पब्लिक स्कूल साने खे 11 साल मुकमल थी विया। शहीदनि जा वारिस अॼु बि ग़म ऐं गोंदर में मुब्तला। 16 डिसंबर 2014 ते बुज़दिल दुश्मन स्कूल ते हमिलो कयो। हमले में ॿारनि समेत 147 माण्हू शहीद थिया। पाकिस्तान जी बहादुर फ़ौज बर वक़्त कार्रवाई करे 6 दहशतगर्दनि खे जहनुम भेड़ो कयो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त दहशतगर्दनि ऐं सहूलियतकारनि सां नरमी न थींदी। रियासत ख़िलाफ़ हथियार खणंदड़नि सां हाणे ॻाल्हियूं मुमकिन न आहिनि। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ तरफ़ां पेशावर साने जे शहीदनि खे भेटा पेश। वज़ीर आज़म चयो आहे त दिलि ॾारींदड़ सानियो क़ौम लाइ आज़माइश हो। दहशतगर्दी जो ख़ात्मो ई उन साने जो हक़ीक़ी इंसाफ़ आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त दहशतगर्दी ख़िलाफ़ को बि अभाम ऐं मसलिहत नाहे। दहशतगर्दी खे कंहिं बि नाले या झंडे तहत क़बूल नथा कयूं। फितनल हिंदुस्तान जो ख़ात्मो रियासत जो हतमी फ़ैसिलो आहे। पेशावर APS साने जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं मुनक़िद। कुंडरी, मोरो, थाणो खान, अखरी चौधरी, मदेजी, हालाणी ऐं ॿियनि शहरनि में तक़रीबूं। शहीदनि खे भेटा पेश। स्कूलनि में मुनक़िद तक़रीबुनि में उस्तादनि, शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि जी वॾे अंग में शिरकत। APS साने जे शहीदनि जे लाइ दुआ। क्यामाड़ी ऑयल टर्मिनल में बाहि लॻण सबबि 3 टैंकर सड़ी विया। बाहि ते ज़ाब्तो आणण लाइ फायर ब्रिगेड गाॾियूं पहुची वियूं। 1 कलाक जी जदोजहद बाद बाहि ते ज़ाब्तो, कूलिंग जो अमल जारी। ऐं शहरयार शर हमले केस में रुपोश जवाबदार तकरारी SHO शकूर लाखो जे पुट जी शादी में SSP घोटकी ऐं SSP सखर जी मौजूदगी में मेहमान तौर शरीक। वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई। वीडियो में रुपोश जवाबदार शौकत सिलरो ऐं अतु सिलरो घोट सां गॾु बीठल नज़र अचनि था। शादी तकरीब में रुपोश जवाबदारनि जी शिरकत दौरान SSP घोटकी अनवर खेतरा ऐं SSP सखर अज़हर मुग़ल बि मौजूदु हुआ।